अस्सलाम वालेकुम नाज़रीन, केटी न्यूज़ में भलीकार माया काज़िर आबिद ऐं माया सबाबड़ो। हेडलाइंस वाले बुलेटिन में अवांखे आम ख़बर दी त चीन जी तरक्याती बैंक पाकिस्तान लाइ 70 करोड़ डॉलर्स कर्ज ॾियण जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। बिल्कुल नासिन अवांखे ॿुधायूं पिया नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर साहब चीनी बैंक खां कर्ज मिलण जी तस्दीक बि करे छॾी आहे। अवांखे ॿुधायूं त चीनी बैंक पारां मिलंदड़ कर्ज हलंदड़ हफ़्ते स्टेट बैंक खे मिली वेंदो। रक़म सां पॾेही मटासटा जे नाणे ज़ख़ीरनि में बहितरी ईंदी। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे केटी न्यूज़ रिपोर्टर गुलाम रसूल कुंभर। जी गुलाम रसूल, अपडेट कजो। चीन जी तरक्याती बैंक पाकिस्तान लाइ 7 करोड़ डॉलर की इमदाद जो ऐलान किया है। इन जी तस्दीक नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर इसहाक डार कई है। इसहाक डार जारी कयल ट्वीट में कहा है त चीनी बैंक तरफा 70 करोड़ डॉलर की रक़म जेका है वो कर्ज तौर ॾिनी पई वञे। यह रक़म ईंदड़ हफ़्ते स्टेट बैंक में जमा थी वेंदी। साॻे वक़्त संदसि इहो चवणु आहे त इन रक़म के अचण खां पोइ पाकिस्तान जा मटा सटा जा जेके वसीला ज़ख़ीरा आहिनि उन्हनि में वाध थींदी। मैशत जेका आहे उहा बहितरी तरफ़ वेंदी ऐं इन जा दूररस्त नतीजा निकिरंदा। अहिड़ी रीति चीनी तरक्याती बैंक तरफा पाकिस्तान के 70 करोड़ डॉलर कर्ज तौर ॾियण जो ऐलान किया वियो आहे। जी गुलाम रसूल, तफ़सील ॿुधाइण लाइ महिरबानी। मिलंदड़ कर्ज हलंदड़ हफ़्ते स्टेट बैंक खे मिली वेंदो। रक़म सां पॾेही मटासटा जे नाणे ज़ख़ीरनि में बहितरी ईंदी। सागदार ट्वीट जारी कयो आहे। मिलंदड़ कर्ज हलंदड़ हफ़्ते स्टेट बैंक खे मिली वेंदो। इसहाक डार पारां चयो वियो आहे।